नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नंढी चूंड लाइ उम्मीदवारनि जी नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। PS 52 उमरकोट लाइ अमीर अली शाह पीपी जो उम्मीदवार हूंदो। PS 43 सांगड़ 3 मां जाम मदद अली जो भाउ जाम शबीर पीपी जी उम्मीदवार हूंदो। PS 88 मली 2 तां मुर्तज़ा बलोच जो पुटु यूसुफ बलोच पीपी जो टिकट होल्डर हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अमरकोट सांगड़ ऐं मलीर में नंढी चूंड लाइ पीपी उम्मीदवार जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नंढी चूंड लाइ उम्मीदवारनि जी नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। PS 52 उमरकोट लाइ अमीर अली शाह पीपी जो उम्मीदवार हूंदो। PS 43 सांगड़ 3 मां जाम मदद अली जो भाउ जाम शबीर पीपी जी उम्मीदवार हूंदो। PS 88 मली 2 तां मुर्तज़ा बलोच जो पुटु यूसुफ बलोच पीपी जो टिकट होल्डर हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अमरकोट सांगड़ ऐं मलीर में नंढी चूंड लाइ पीपी उम्मीदवारनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।